मदनी जी आमद, आका जी विलादत, उलमा अहले सुन्नत, उलमा अहले सुन्नत। सुभान अल्लाह। उम्मत हबीबिल मुस्तफा वस्सलातु वस्सलामु अला हादियस सिरातिल हिकमति वल हुदा मुहम्मदिन खैरिल वअला आलिहि तुक़ा वन्नुक़ा व अस्हाबिही उलुल करम वस्सिद्क़ि वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। सुभान अल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। सुभान अल्लाह। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभान अल्लाह। हुवल्लज़ी बअस फ़ीहिम रसूलन मिनहुम सुभान अल्लाह। यत्लू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। सुभान अल्लाह। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाईन।
अब्द खे आला कयो अब्द खे आला कयो मूरत में मख्फी थिया मूरत में मख्फी थिया सूरत पिण से कया इतके गाल पिरिया सदे पार जी सुभान अल्लाह छुत मिठड़ा मुंह न मटे जो मिठड़ा मुंह मटे जो आऊं जिया तुझे आसरे सबई पाड़ू सूरन जो हिक लज़े मझलटे जो मुझा सोहना तू मुंह मटे जो बाकी जग मटियो ता घोरियो सुभान अल्लाह दिल खोले चो सल्लल्लाहु अलैहि कया रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, स्टेज ते वेठल उलमाए किराम ऐं इलाइके जा मुअज़्ज़िज़ीन ऐं हिन पिंडाल जे अंदर मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी मोहब्बत में ओरे ऐं परे खां अचण वारो दीवानो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा अणगणिया एहसान जह बेनियाज रब तव्हां ऐं असां खे इंसान बनायो, उन करीम रब जा अणगणिया करम जह इंसान बनाए ऐं वरी पंहिंजे महबूब जो गुलाम बनायो। सुभान अल्लाह। मर्ज़ीअ जो मालिक हुयो, उन जी मर्ज़ी हुई इंसान न बनाए हा, तॾहिं बि उन जी मर्ज़ी हुई इंसान बनाए वरी महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जेकॾहिं उम्मत में पैदा न करे हा जो तॾहिं बि उन मालिक जी मर्ज़ी हुई। उन करीम रब तव्हां ऐं असां जहिड़नि गुनाहगारनि जे मथां पंहिंजो करम फरमाए ये हेॾी वॾी जो मेहरबानी कई आहे। सच इहो आहे, सच इहो आहे मुंहिंजा दोस्त त मुंहिंजे बेनियाज़ रब जेको तव्हां असांजे मथां एहसान करे ऐं मदीने वारे मीर जो जेको न तव्हां असांखे रब कलमो नसीब कयो आहे, इन हिक नेमत उज़मा जे मथां जेकॾहिं तव्हां ऐं असां सॼी ज़िंदगी मुसल्लो विछाए अल्लाह जो शुक्रानो अदा कयूं, ज़िंदगी थोरी आहे, मुंहिंजे रब जो करम उन खां अञा वॾो। सुभान अल्लाह। छो त मुंहिंजा मुस्लमान भाउ
नुकर में कदर होंदो आ त कणक जो मज़ो छाहे ऐं कणक जी क़ीमत छाहे। जॾहिं अन्न खुटी वेंदो आहे मार्केट मां या जॾहिं खंड खुटी वेंदी आहे त ख़बर पवंदी आहे त खंड जी केतिरी वैल्यू आहे मार्केट में। तव्हां असांजो ख़ुश नसीब, इन करे तव्हां असांखे अंदाज़ो नाहे त मुंहिंजे मुस्तफ़ा जी ग़ुलामी ख़ुदा जी केॾी वॾी नेमत आहे। सुभान अल्लाह। अमड़ जे वजूद मां निकरी दुनिया में पहुतासी, विहजारे सिहजारे बग़ैर कंहिं देर जे कंहिं मुअज़्ज़िज़ खे वठी आया, कंहिं नेक खे वठी आया, जंहिं कनड़े में अज़ान चई करे मुबारक ॾिनी त ऐं फ़क़ीर तोखे मुबारक आहे, रब तोखे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जे घर में पैदा कयो आहे। काई तकलीफ़ कान थी, कुछ भी तकलीफ़ कान कईसी, मुफ्त में खुदा महबूब ॾेई छॾियो। मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जो अल्लाह न जन खां इंतज़ार करायो आहे जे हिकिड़े मिंट जे लाइ न थोड़ो तारीख़ जा पोयां वरक खोली ऐं मुंहिंजा दोस्त तोखे ख़बर पइजी वञे त ख़ुदा पंहिंजे महबूब जे मुहब्बत में दुनिया खे इंतज़ार कीअं कराया। खुश नसीब आहीं मियां शाहनवाज़ साहब ऐं तव्हांजा बाह बेली, तव्हांजे फैमिली जा फर्द दुनिया में ख़र्च सब को करे पियो, सबको खर्च करे पियो दुनिया में, लेकिन याद रखो हर खर्च जो अल्लाह हिसाब किताब जरूर वठंदो। जेको कुछ खर्च कयो थो उन जो हिसाब जरूर वठंदो। खुदा रुगी वठंदो या खुदा ॾींदो बि? सवाल आहे, खुदा रुगी वठंदो या खुदा ॾींदो बि? मुंहिंजो रब चवे थो वठंदो सही थोरो, ॾींदो सही घणो। वठंदो सही थोरो, ॾींदो सही घणो। कीअं मुंहिंजा मौला, मुंहिंजो अल्लाह फरमाए थो, कॾहिं सोचियो थी त दुनिया में मां अल्लाह जी ज़ात जॾहिं तोखे ॾेई रहियो हां त लेखो करे ॾेई रहियो हां। हिकिड़ी नेकी कर 10 सवाब, हिकिड़ो चङो अमल कर 68 सवाब, रमज़ान में हिकिड़ो नफ़िल पढ़ 70 नफ़िल, हिकिड़ो फर्ज़ पढ़ 70 फर्ज़। मुंहिंजे महबूब जे दरड़े ते अचरुगी चकरड़ो ॾे, हिकिड़ो नफ़िल पढ़ त 50,000 नफ़िल। वरी फिरी मुंहिंजे महबूब, हिकिड़ो महबूब जो दरड़ो, ॿियो आहे महबूब जो घरड़ो। ये जेको मक्के में लख ऐं मदीने में 50,000, इहो काबे जे करे न, खोले क़ुरान ॿुधाइण लाइ तयार आहे। ही काबे जे करे न, चो मुंहिंजे मदीने वारे घोट जे करे। छो त काबो त पहिरीं बि मौजूद हुयो, काबो अॻ में बि हुयो, मक्के जो शहर बि हुयो, वजूदे मक्का बि हुयो। थोड़ो सादन लफ़्ज़न में हे जुमलो चवंदो वञा, मक्के जी सरज़मीन उहा सरज़मीन आहे जॾहिं अल्लाह काइनात जे अंदर पहिरीं रुगी पाणी पाणी हुयो। उन पाणीअ मां जेका पहिरें ज़मीन जो निशान हिन काइनात में पैदा थियो, उहा जगह जंहिं जगह ते हिन वक़्त काबतुल्लाह शरीफ मौजूद आहे। मक्को हुयो, काबो भी हुयो, लेकिन मुझे अल्लाह कदे मक्के जो कसम कोन खयो, मक्के जो कसम कोन खयो। पर जॾहिं न मुझे करीम रब पंहिंजे महबूब के मक्के जे सरजमीन ते आंदो त अल्लाह उन मक्के जो कसम खणी चयो, ला उक़सिमु बिहाज़ल बलद, सुभान अल्लाह, मां अल्लाह के हिन मक्के जे शहर जो कसम, या अल्लाह इन करे कसम पियो खणी जो हिन घर का मक्के में काबतुल्लाह मौजूद आ, मैदान अरफात मौजूद आ, सफा मरवा मौजूद आ। रब चवे थो पुछण वारा इहे नाहे, इहे त पहिरीं बि हुया, अगर इन्हनि जे करे कसम खणा हाँ त पहिरीं खणी छॾिया हाँ, मां इन्हनि जे करे कसम न खयो आ, कसम इन करे पियो खणा त व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद,
ऐ मुझा महबूब मुस्तफा तो महबूब के मां अल्लाह आणण जे लाइ हिन दुनिया में पहुंचाइण जे लाइ जंहिं जगह जो इंतखाब फरमायो उहा जगह हिय मक्के जी सरजमीन आहे। हिकिड़ो जुमिलो जेकॾहिं अहले इल्म लाइ चई वञा अहले इल्म लाइ चई वञा त ज़मीनूं त ॿियूं बि हुयूं ख़ुदा खे इहा बि ख़बर हुई त मां महबूब जी आख़िरी जेका आराम गाह उहा मदीने जे अंदरि बनाईंदुसि त पोइ हबीब खे जेकॾहिं मुंहिंजो अल्लाह उथंदे मदीने में आणे ख़ुदा खां पुछण वारो केरु न हुयो लेकिन अल्लाह मक्के जे सरज़मीन ते मुंहिंजे आका अलैहिस्सलाम खे आणे दुनिया खे ॿुधायो त जेकॾहिं महबूब जी सभ खां अव्वल हुजण हूअं सम्झ में न अचे त भला ईअं त सम्झ में अचे त उन ज़मीन ते महबूब खे आंदुमि जंहिं ज़मीन जो पहिरियों टुकड़ो मां अल्लाह सभ खां पहिरीं इन मक्के जो ई बनायो हो। अजीज़ा ने मन मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना मुझे महबूब जे उम्मती हुजण जे लाइ अंबिया दुआऊं घुरंदा केर दुआऊं घुरंदा वया अंबिया दुआऊं घुरंदा वया लेकिन मुझा दोस्त खुदा केॾो करम कयो आहे तो असां किनन कोझड़न जे मथां जो नरुगी महबूब जो दीवानो बनायो थई पर दिल में उन महबूब जे प्यार जो ज़रड़ो भी अता फरमायो। जंहिं खां बि पुछ हिते जेतिरा भी वेठा आहियूं छा सभई निमाज़ी आहिनि जवाब न सभई हाजी आहिनि जवाब न सभई मौलवी आहिनि जवाब न पोइ भला हिते जॾहिं मौलवी बिना आहिनि हाजी बिना आहिनि आया छो आहिनि जवाब मिलियो त अचण वारनि खां पुछो जॾहिं अचण वारनि खां पुछंदासीं हर हिक जी दिलि सिर्फ़ हिकिड़ो जवाब ॾींदी इन जे लाइ आया आहियूं गुनाहगार त आहियूं खतादार त आहियूं पर उम्मीदवार भी आहियूं गुनाहगार जरूर आहियूं खतादार जरूर आहियूं लेकिन उम्मीदवार भी जरूर आहियूं कंहिंमें उम्मीद आहे अल्लाह जे रहमत में उम्मीद आहे छा में उम्मीद आहे अल्लाह जे रहमत में उम्मीद आहे अल्लाह जे बख्शिश में उम्मीद आहे त मुंहिंजो रब जरूर बख्शींदो जरूर आहे अल्लाह बख्शींदो जरूर आहे मगर बख्शींदो जरूर आहे पर कंहिंखे बख्शींदो आहे जो जेको अल्लाह जे महबूब जे दामन में हथ विझंदो आहे रब उन खे बख्शण में देर कोन कंदो। ऐ मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीवाना मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद में अचण वारा अल्लाह जे ज़ात जॾहिं न मुझो आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हिन ज़मीन ते अचन पया त रात अर्ज़ कयो मौला यो महबूब मुंह में अचे त मां दुनिया में इज्जत वारी हुजां मींह अर्ज़ कयो त मौला इहो महबूब मुंह में अचे त मां शान वारो हुजां मुझे रब फरमायो मां खुदा थी करे ईअं कीअं थो करे सघां त मुंहिंजो महबूब अचे ऐं को सवाली वरी खाली रहिजी वञे ईअं थी नथो सघे छो त महबूब आहे उहो जेको रहमतल लिल आलमीन महबूब आहे उहो जेको रहमतल लिल आलमीन जॾहिं आलमीन रहमत वारो अची रहियो आहे त तूं अंदाज़ो लगा खुदा ॾींहं खे बि राज़ी कयो त खुदा रात खे बि राज़ी करे छॾियो सुभान अल्लाह खुदा ॾींहं खे भी मायूस न कयो खुदा रात खे भी मायूस न कयो अल्लाह पंहिंजे महबूब खे उन टाइम ते जलवे अफरोज फरमायो जो मुंहिंजा दोस्त रात भी न हुई त ॾींहुं भी न हुयो रात इन करे न हुई जो ऊंदाही न हुई रात इन करे न हुई जो रात जा 2 न हुया रात जा 3 न हुया सुबह सादिक हुयो वरी ॾींहुं इन करे न हुयो जो सिज उभरियल न हुयो मुझे बेनियाज रब पंहिंजे कुदरत जे हिकमतुन सां अहिड़ो फ़ैसिलो फरमायो रात भी राज़ी थी वई त ॾींहुं भी राज़ी थियो जो त रहमतल लिल आलमीन अची वई जय मुझे बेनियाज रब पंहिंजे महबूब जे अचण सां रात खे भी राज़ी कयो ॾींहं खे भी राज़ी कयो जो अॼु उहो मुंहिंजो रब असां गुनहगारनि जे दिलनि खे भी ज़रूर राज़ी फरमाईंदो। हिकिड़ो जुमिलो जे मौज़ूअ ते मोटा
वो जुमलो आहे हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जो। कंहिंजो जुमलो आहे हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम। घणियूं ॻाल्हियूं फरमायूं, मां सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि थो कयां। पाण फरमाइनि था त कुझु नंढड़नि ॿारनि खां सिखंदा कयो। कंहिंखां सिखंदा कयो? नंढड़नि ॿारनि खां। घणियूं ॻाल्हियूं सुहिणे शेर खुदा फरमायूं। मां हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ पियो कयां। पाण फरमायूं नंढड़े ॿार ॾे निहारियो, जॾहिं न उन नंढड़े ॿार खे को जाइज़ या नाजाइज़ मुतालबो अबे ऐं अम्मा खे मञराइणो हूंदो आहे। जाइज़ मुतालबो त हर कंहिंजो अम्मा मञींदी, अबो मञींदो, पर नाजाइज़ मुतालबो अबो अम्मा कोन मञींदा आहिनि। हसनैन करीमैन जो बाबो फरमाए थो उन मासूम ॿार ॾे ॾिसो, जॾहिं न हुनखे अटल फ़ैसिलो दिलि में हूंदो आहे, हुनजो अज़म हूंदो आहे त मूंखे पंहिंजो फ़ैसिलो कुझु बि थी पए बाबा खे मञराइणो आहे, अम्मा खे मञराइणो आहे। पहिरीं हू मुर्की करे अर्ज़ड़ो कंदो आहे, नाज़ नखरा कंदो आहे। जे ॾिसंदो आहे त अम्मा ऐं बाबे लिफ्ट न ॾिनी त फौरन हू अखियुनि मां लुड़क लाड़णु शुरू कंदो आहे। जीअं उन जे अखियुनि मां लुड़क लड़ंदा आहिनि त माउ वारी ममता मजबूर थींदी आहे, पीउ वारो प्यार मजबूर थी पवंदो आहे, अबो अम्मा मजबूर थी चवंदा आहिनि त तुंहिंजो मुतालबो त नाजाइज़ आहे, पर तुंहिंजे अखियुनि जा लुड़क बर्दाश्त नथे करे सघूं, अॼु ई वठि वञी पंहिंजो मुतालबो पूरो। त सुहिणो अलीउल मुर्तज़ा शेर खुदा फरमाए थो त जेकॾहिं बानड़ो नंढड़ो ॿारड़ो पंहिंजो जाइज़ नाजाइज़ मुतालबो अबे अम्मा खां रोई मञराए सघे थो, पाण फरमाइनि था ओ अल्लाह जा बाना, ओ अल्लाह जा बाना, बेशक तुंहिंजा गुनाह घणा थी विया आहिनि, जबलनि खां बि घणा, फर्शनि खां बि घणा। तूं महसूस थो करी त मां बख़्शिश जे लाइक़ बि न आहियां, पर पोइ बि पाण फरमाइनि था अल्लाह वाइदो त कयो आहे न त ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। खुदा वाइदो त कयो आहे न ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, मुंहिंजे रहमत मां ना उमीद न थी। खुदा वाइदो कयो आहे, हाणे उन खुदा जे वाइदे मां फ़ाइदे वठण जो आसान तरीक़ो इहो आहे जो पंहिंजे अखियुनि खे आलो करे चओ या अल्लाह ख्वार हैं, बदकार हैं, डूबे हुए जिल्लत में हैं, कुछ भी है लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी, दरगाह आलिया नूराई शरीफ, दरगाह आलिया नूराई शरीफ। सुभान अल्लाह, सुभान। मुझा मिठा मुसलमान भा, जे न मुझो खुदा तो असां सां प्यार न करे हां त पंहिंजे महबूब जो गुलाम कीअं बनाया? खुदा प्यार कयो तॾहिं त महबूब मुस्तफ़ा जो गुलाम बनायो। खुदा तो असां सां प्यार कयो आहे, तूं असां खुदा खे प्यारा हूं। ऐ मुसलमान, ऐ मुसलमान, ऐ मुसलमान, मुझे आका जे मीलाद में अचण वारा अल्लाह जे प्यार जो हिकिड़ो नंढड़ो तोखे झलक ॾेई करे पोइ मां महबूब जे मीलाद ते थो मोटां। दुनिया जे अंदर दोस्त भी प्यारो हूंदो आहे, दुनिया जे अंदर मिट माइट भी प्यारो हूंदो आहे, प्यार जी दावा त सभु को कंदो आहे, पर मूंखे हिकिड़े आवाज़ सां जवाब ॾियो, अमड़ जे प्यार सां कंहिंजो प्यार लॻी सघे थो? जवाब कोन ॾिनो दोस्तो, तव्हां जवाब ॾियो न। जो अमड़ जे प्यार जे बराबर दुनिया में कंहिंजो प्यार नाहे, नथो थी सघे। हाणे गौर कजा, अमड़ जे प्यार जे बराबर कंहिंजो बि प्यार नाहे। बाक़ी तुंहिंजा मुंहिंजा दोस्त ए चाहे वारा, मुंहिंजा दोस्त है, छो त को कंहिंसां प्यार कंदो आहे हुस्न जे बुनियाद ते, को कंहिंसां प्यार कंदो आहे जवानी जे बुनियाद ते, को कंहिंसां प्यार कंदो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज ताक़त जे बुनियाद ते, को कंहिंसां प्यार कंदो आहे दौलत जे बुनियाद ते, को कंहिंसां प्यार कंदो आहे मफ़ाद जे बुनियाद ते। लेकिन अमड़ उहा आहे जेका इहे सभु शयूं न हुजनि पर पोइ बि अमड़ प्यार कंदी आहे। हिकु अमड़ खे चओ, हिकु अमड़ खे चओ त दुनिया में को सुहिणे में सुहिणी का शइ वठी आहे, अमड़ हेॾे होॾे निहारे पंहिंजे कोझड़े बच्चे खे खणनि, हिन खां वधीक दुनिया में कोई सुहिणो कोन्हे।
सच्चा न त मुंहिंजा दोस्त गौर कर उहा जीजल अमड़ जंहिंजे प्यार जे मट कंहिंजो बि प्यार नाहे लेकिन हिकिड़ो अहिड़ी जगह जिते अमड़ जो प्यार बि मुंहिंजा दोस्त आस्ते आस्ते थी घटिजण शुरू थी वेंदो आहे। तवज्जो सां जुमलो ॿुधजा घटि थियण शुरू थी वेंदो आहे कॾहिं जॾहिं न को बचिड़ो अमड़ खां दूर हलियो वेंदो आहे त पहिरां 8 ॾींहं त अमड़ रड़ियूं करे गुज़ारींदी आहे ॾिठई त 8 ॾींहंनि में बच्चो न आयो हाणे अम्मा जूं रड़ियूं आस्ते आस्ते घटि थियण शुरू थी वियूं महीनो गुज़री वियो हाणे अम्मा जा ॻोढ़ा कुझु सुकण शुरू थी विया जॾहिं ॿियो महीनो शुरू थियो त अम्मा जी निंड बि आस्ते आस्ते मोटण शुरू थी जॾहिं टियों महीनो शुरू थियो अम्मा चङड़ी निंड शुरू कई जॾहिं 6 महीना गुज़री विया अम्मा अधु आसरो लाहे छॾियो बाक़ी अधु आसरो 12 महीना गुज़री विया अमड़ खे ख़बर ई नाहे हाणे अमड़ चवे थी अल्लाह से तोखे ख़बर आहे अलाए मुंहिंजो बच्चो आहे अलाए कोन्हे हाणे सांगो अमड़ बि लाहे करे दुनिया सां हलण शुरू थी करे यानी साल जे अंदर अमड़ बि बच्चे जो सांगो लाहे छॾियो। ओ मुस्लमान हिकिड़े मिंट लाइ सोच हिते मौजूद जेका जमायत आहे कंहिंजी 80 साल उमिरि आहे कंहिंजी 90 साल उमिरि आहे कंहिंजी 30 साल उमिरि आहे कंहिंजी 50 साल उमिरि आहे ज़िंदगी गुनाहनि में गुज़ारी थऊं ज़िंदगी गुनाहनि में गुज़ारी थऊं लेकिन तो असां त रब खां परे परे थी गुनाह कया आहिनि लेकिन मुंहिंजे अल्लाह जी रहमत अॼु बि इंतज़ार करे रही आहे या कान रही आहे। 50 साल वारे खे बि मुंहिंजे रब जी रहमत सॾे रही आहे हली आहे 60 साल वारे खे बि मुंहिंजे अल्लाह जी रहमत सॾे रही आहे हली आहे 30 सालन वारे खे बि सॾे रही आहे हली आहे बदकार खे बि सॾे रही आहे हली आहे गुनहगार खे बि सॾे रही आहे हली आहे छो त मुंहिंजे मदीने जे घोट फरमायो त मुंहिंजो करीम रब उहो आहे जेको पंहिंजे बानड़े सां 70 अमड़नि खां वधीक प्यार कंदो घणनि अमड़नि खां वधीक 70 अमड़नि खां वधीक मुंहिंजो अल्लाह पंहिंजे बाने सां प्यार कंदो आहे इहो त हर बाने सां प्यार आहे पर जे बानो बि हुजे ऐं रसूलुल्लाह जो गुलाम बि हुजे पोइ अंदाज़ो लगा मुबारका तोखे ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तोखे असांखे मुबारका मरण खां अॻु में यादि रख मरण खां अॻु में अगरि मुंहिंजो बेनियाज़ रब अहिड़ो मौक़ो अता फरमाए जो दिलि में रुॻी एहसास पैदा थिए त मुंहिंजो बेशक करीम रब बख़्शणहार अंदर में रुॻी एहसास पैदा थिए त मुंहिंजा मौला बेशक तूं महिरबान आहीं अंदर में निदामत पैदा थिए मुंहिंजा मौला मां ॾाढो गुनहगार हां मुंहिंजा अल्लाह साईं तूं मूंखे मुआफ़ कर यकीन समझो उहो ख़ुशि नसीब इंसान छो त मरण खां अॻु में मुंहिंजो अल्लाह तौबह जो दरड़ो ॾेखारींदो ई उन खे आहे जो जंहिं ते मालिक राज़ी थींदो आहे त अॼु अल्लाह जे महबूब जे मीलाद में अचण वारा इन नियत सां आया आहियूं त गुनाहनि जा अंबार खणी आया आहियूं अॼु अल्लाह जे महबूब जी महफ़िल में शाहनवाज़ ख़ासि कयली ऐं उन जे दोस्तनि सजाई आहे उन जे फैमिली मेंबरनि सजाई आहे उन्हनि पंहिंजे मुहबत जो इज़हार हिन सुहिणी सजावट ऐं इश्क मुहबत जे अंदाज़ सां ॾिनो आहे तव्हां पंहिंजा परे परे खां पंधड़ा करे पेरड़ा खणी अचे हिते महफ़िल में वेही करे तव्हां पंहिंजो सबूत ॾिनो आहे इहे पेर जेके न पंधड़ो करे आयो आहे इहे तुंहिंजा हथड़ा जिन सां गाॾी हलाए आयो आहे साइकिल हलाए आयो आहे अल्लाह जो क़ुरान ॿुध मुंहिंजो अल्लाह थो फरमाए जॾहिं उहा घड़ी ईंदी जो कोई कंहिंखे न सुञाणंदो न अबो अम्मा न मिट न माइट ज़ुबान ते बि तालो लॻल हूंदो अल्लाह फरमाए थो मां ख़ुदा हुकुम ॾींदुसि तुंहिंजे हथड़नि खे ऐं तुंहिंजे पेरनि खे तुंहिंजा पेर गवाही ॾींदा तुंहिंजा हथ गवाही ॾींदा अल्लाह जो क़ुरान तो फरमाए अल-यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून ॿुधाए त महशर जे मैदान में ही पेर गवाही ॾींदा त मौला
मेहराबपुर शहर में विया हसी मैं फकीर शाह नवाज खास के लिए तुझे प्रिय जो मीलाद कयो हो मौला उते विया हुयासी हथड़ा मथे खणी तुझे महबूब ते दुरूद पढ़ियो हुयोसी जॾहिं न खुदा जे दरबार में खुदा जे महबूब जो जिक्र थींदो बुधा बेड़ो पार थींदो या कोन थींदो ऐसा सुभान अल्लाह चवी त अञा बि सादो जुमिलो ॿुधाई अञा बि सादो जुमिलो सफ़ा हेठि लही करे कोई तोसां ॻाल्हाइण नथो चाहे कोई तुंहिंजे भर में बीहण नथो चाहे तोसां ॻाल्हाइण बि नथो चाहे तुंहिंजो ॻाल्हाइण ॿुधण बि नथो चाहे पर तूं चाहीं थो त मां हिन सां ॻाल्हायां मां हिन जे क़रीब थियां सवलो तरीक़ो ख़बर अथई कहिड़ो आहे उन जे भर में बीही करे उन जे महबूब जी तारीफ़ कर ॿुधाए त तोॾे निहारींदो या कोन निहारींदो सोची पो जवाब ॾे ईअं सखणो न पंहिंजे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात इनपुट दरमियान में अल्लाह हेॾो सारो कंप्यूटर अता फरमायो आहे उन में घुमाए आउटपुट बाद में कंदो हेॾां बि ॿुध अल्लाह तोखे हेतिरो अकल ॾिनो इन में सोच उन खां बाद में ज़ुबान मां जुमिलो कढ छो सुहिणे अलीयुल मुर्तज़ा शेरे ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमायो जेसि ताईं ज़ुबान मां लफ़्ज़ न निकिरंदा आहिनि तेसि ताईं उहे लफ़्ज़ इंसान जा मोहताज हूंदा आहिनि पर जॾहिं ज़ुबान मां लफ़्ज़ निकिरी वेंदा आहिनि पोइ इंसान लफ़्ज़नि जो मोहताज थी वेंदो आहे इन करे लफ़्ज़ सोची समझी पो कढ ऐं कढण खां पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मूंखे ॿुधा त जेकॾहिं दुनिया जो बेवफ़ा इंसान ॻाल्हाइण न चाहे उन जे भर में बि उन जे महबूब जी तारीफ़ कर त जेको ॻाल्हाइण न पियो चाहे उहो निहारण शुरू थो करे पुछीसि छो थो निहारी चवंदो तूं मुंहिंजे महबूब जो ज़िक्र थो करी जेको ॻाल्हाइण नथो चाहे उहो महबूब जे ज़िक्र ते तोॾे निहारण शुरू थो करे जेको मुंहिंजो अल्लाह तोखे बख़्शण थो चाहे जे उन जे साम्हूं महबूब जो ज़िक्र करे त महिरबानी कंदो या न कंदो ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह इंतहाई मुअज़्ज़िज़ीन स्टेज ते तशरीफ़ फरमाहन तव्हां जे साम्हूं वेठा आहिनि अल्हम्दुलिल्लाह इन मुअज़्ज़िज़ीन जी बि केॾी ख़ुशकिस्मती आहे यादि रखो जेको इलाइक़े जो मुअज़्ज़िज़ अल्लाह जंहिंखे इज़त बख़्शे थो मुंहिंजो अल्लाह फरमाए थो मां अल्लाह इन खे इज़त बख़्शी आहे उहो इज़त वारो अॼु ग़रीबनि जे विच में जॾहिं वेहे थो कंहिंजे करे थो वेहे चो महबूब मदीने वारे घोट जे मीलाद जी सुभान अल्लाह वाह मुंहिंजा आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हिकु दफ़ो मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ त मां मुंहिंजे महबूब जो मीलाद शुरू कयो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह हे पिलाड़ ते हिते सदाई हूंदो आहे पर हेड़ो रंग हूंदो आहे रोज़ ॻाल्हायो हे पिलाड़ ते हिते सदाई हूंदो आहे पर हेड़ो रंग रोज़ कोन हूंदो आहे अॼु रंग थियो आहे कंहिंजे करे थियो आहे रंग खे ॾिसी करे दिलि चवे थी हिकिड़ो शेर पढ़ां आका तुंहिंजे अचण सां गुलड़नि कई गुलज़ारी सुभान अल्लाह आका तुंहिंजे अचण सां गुलड़नि कई गुलज़ारी अहिड़ी बूंद पई बरसी अहिड़ी बूंद पई बरसी अॼु परन में थी बहारी
आका तुझे अचण सां गुलड़न कई गुलज़ारी आका तुझे अचण सां गुलड़न कई गुलज़ारी तुझो कुर्ब थियल आ तॾहिं मंडल मतल आ सुभान अल्लाह सोहणा तुझो कुर्ब थियल आ तॾहिं मंडल मतल आ तुझो कुर्ब थियल आ तॾहिं मंडल मतल आ तुझो अंगल अगल आ तुझो अंगल अगल आ तॾहिं थी पई सतारी सुभान अल्लाह आका तुझे अचण सां गुलड़न कई गुलज़ारी आका तुझे अचण सां गुलड़न कई गुलज़ारी अबरे करमो वसे पियो सारो ॾेहो ॾिसे पियो सुभान अल्लाह अबरे करमो वसे पियो सारो ॾेहो ॾिसे पियो जलवो जेको पसे पियो जलवो जेको पसे पियो जलवो जेको पसे पियो ठप तही दिल ठारी आका तुझे अचण सां गुलड़न कई गुलज़ारी आका तुझे अचण सां गुलड़न कई गुलज़ारी मोहताजन खे मेड़े निर्मल की न निखेड़े सभिनी खे गॾु कयो अथई सभिनी खे गॾु कयो अथई न छाजे लाइ गॾु कयो अथई मोहताजन खे मेड़े निर्मल की न निखेड़े कुलई तो कया कोड़े कुलई तो कया कोड़े शाहिद जहिड़ा दोहारी सुभान अल्लाह तुझे अचण सां गुलड़न कई गुलज़ारी आका तुझे अचण सां गुलड़न कई गुलज़ारी सुभान अल्लाह सरकार जी आमद दिलदार जी आमद मदनी जी आमद आका जी विलादत मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो जेॾी महिल मां लागी तो क़ुरान करीम पढ़ण शुरू कयो पोइ क़ुरान ई पियो पढ़ंदुसि लेकिन हे जेको सिंध जो मशहूर हिन वक़्तु नारो थी चुको आहे हे नारो ॿुध हम्माद नबी हम्माद हमीद महमूद नबी महताब नबी खुर्शीद नबी सुभान अल्लाह हम्माद हमीद महमूद नबी महताब नबी खुर्शीद नबी आहे मस्त मलंगन जी ईद नबी सुभान अल्लाह आहे मस्त मलंगन जी ईद नबी मुंहिंजी दीद नबी तुंहिंजी दीद नबी ईमान नबी ईकान नबी इरफान नबी क़ुरआन नबी सुभान अल्लाह ईमान नबी ईकान नबी इरफान नबी क़ुरआन नबी मुंहिंजी जिंद नबी मुंहिंजी जान नबी सुभान अल्लाह ईमान नबी ईकान नबी इरफान नबी क़ुरआन नबी मुझी जिंद नबी मुझी जान नबी मन कुंत मौला नबी नबी सुभान अल्लाह मन कुंत मौला नबी नबी आहे आला औला नबी नबी उम्मत जो उजालो सुहिणो नबी सुभान अल्लाह उम्मत जो उजालो सुहिणो नबी रहमत जो मिजाज उम्मत जो उजालो सुहिणो नबी रहमत जो उजालो मिठड़ो नबी तारन में ॾिसो आ नबी 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 सुभान अल्लाह तारन में ॾिसो आ नबी नबी नारन में ॾिसो आ नबी नबी यारन में ॾिसो आ नबी नबी पारन में ॾिसो आ नबी नबी सुभान अल्लाह वरी जुमलो दोहराया तारन में ॾिसो आ नबी नबी यारन में ॾिसो आ नबी नबी क़ुरान जे पारन में ॾिसो आ नबी नबी सुभान अल्लाह
भूल जाऊं त सहारो नबी नबी, हाय हाय भूल जाऊं त सहारो नबी नबी, बुडऊं त किनारो नबी नबी, असा सभिनी जो नारो नबी नबी, गौसन पे पुकारियो नबी नबी। बेशक भूल जाऊं त सहारो नबी नबी, बुडऊं त किनारो नबी नबी, असा सभिनी जो नारो नबी नबी, गौसन पे पुकारियो नबी नबी। आहे इश्क समुंड नबी नबी, आहे इश्क समुंड नबी नबी, यकीन कर ऐ आशिक तुझे मुझे कब्र जे अंदर भी जो इंशाअल्लाह ईंदो नबी नबी। सुभान अल्लाह। मुझे बेनियाज़ रब हाणे कुरान ॿुध। मुझे सोने करीम रब पंहिंजे पाक कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो, हुवल्लज़ी बअस फिल उम्मिय्यीन रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। बेनियाज़ रब, बेनियाज़ रब पंहिंजे कुदरत जे तरफ़ इशारो कंदे ऐलान फरमायो, हुवल्लज़ी बेनियाज़ उहो आ। बेनियाज़ पंहिंजे कुदरत जे तरफ़ इशारो कंदे ऐलान फरमायो त तव्हांजो अल्लाह उहो आ जंहिं बेनियाज़ रब बअस फिल उम्मिय्यीन पंहिंजो महबूब मोकिलियो, कंहिं में मोकिलियो। चो रब फरमाए तो मां रब पंहिंजो महबूब अणपढ़ियलनि में मोकिलियो। सुभान अल्लाह। तवज्जह रहे फिल उम्मिय्यीन पंहिंजो महबूब मबऊस फरमायो, पंहिंजो महबूब मोकिलियो, कंहिं में मोकिलियो। चो अणपढ़ियलनि में मोकिलियो। अॻियों हिसो बाद में थो पढ़ा, पहिरीं इते बीही तव्हांखे थोरी ॻाल्हि सम्झाइण थो चाहियां। अल्लाह फरमायो, अल्लाह पंहिंजो महबूब अणपढ़ियलनि में मोकिलियो। मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा जॾहिं मके में आयो, ॿुधायो त मके में माण्हू पढ़ियल हुया या अणपढ़ियल हुया। सुभान अल्लाह। रुगी सुभान अल्लाह न। मां पहिरीं अर्ज़ कयो ॻाल्हि खे सम्झंदा हलो। हिक मुक़रर जी ज़िम्मेवारी आहे, रुगी नारनि खे हणाइण न, रुगी माण्हुनि जे जज़्बात ॾिसण न। हिक मुक़रर जी ज़िम्मेवारी आहे त जेका ॻाल्हि करे थो आसान लफ़्ज़नि में बयान करे, हर माण्हू सम्झे। जॾहिं सम्झी बस कई, इंशाअल्लाह ताला उनखे ज़िंदगीअ में अपनाइण में मज़ो बि ईंदो, आसानी बि थी पवंदी। जॾहिं उनजे दिल ऐं दिमाग़ में ॻाल्हि वेही वई, हज़ार केरु दलील ॾे, चवंदो तुंहिंजा हज़ार दलील पोइते मुंहिंजे मुस्तफ़ा जो शान रब निरालो करे छॾियो आहे। सुभान अल्लाह। बेनियाज़ रब फरमायो, मां पंहिंजो महबूब मोकिलियो कंहिं अणपढ़ियलनि ॾे। हालांकि मके में उन वक़्त बि पढ़ियल चो पढ़ियल मौजूद हुया, पढ़ियल मौजूद हुया। जॾहिं पढ़ियल मौजूद हुया, अल्लाह उन्हनि खे अणपढ़ियल कहिड़ी बुनियाद ते फरमायो आहे, इहो ई तराज़ आहे, इहो ई तराज़ आहे। इतां खां ॻाल्हि मथे हलंदी आहे। मुंहिंजो अल्लाह फरमाए थो, दुनिया जे इल्म वारा त हुया, दुनिया जे अकुल वारा त हुया, सूरत में इंसान त हुया, दिल वारा भी हुया, दिमाग वारा भी हुया,
सूरत त उन्हनि में इंसानी हुई मगर सीरत उन्हनि जी इंसानी कान हुई। मां अल्लाह पंहिंजो महबूब मोकिलियो, अहिड़ो महबूब मोकिलियो, अहिड़ो महबूब मोकिलियो जो मुंहिंजे मुस्तफ़ा खे ॾिसंदा विया ऐं पंहिंजूं जानियूं दिलियूं कुर्बान करे पंहिंजे ज़िंदगीअ खे बदलाईंदा विया। अॻिते पोइ थो हलां जिथे अल्लाह फरमाए त यतलू अलैहिम, हिकिड़े मिंट लाइ गौर कर। 40 सालनि ताईं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा मके में ऐलान नबूवत जो को न फरमायो। जवाब ॾियो, को न फरमायो। ऐलान नबूवत 40 साल बाद थियो। मुझे मुस्तफ़ा करीम जी जिंदगी ओ कलमे वारा गौर सां ॿुधी पंहिंजे नसीबनि ते नाज़ कर। मीलाद जे हक़ीक़त खे समझण जी कोशिश कर। मदीने जा साईं 40 साल मके जे सरज़मीन ते बिना ऐलाने नबूवत जे गुज़ारे रहिया आहिनि, बिना ऐलाने नबूवत जे गुज़ारे रहिया आहिनि। उन मके में मुशरिक भी मौजूद, यहूदी भी मौजूद, ईसाई भी मौजूद, मजूसी भी मौजूद, हर किस्म जा मके में माण्हू हन। जरा गौर कर, जरा गौर कर। अञा ऐलाने नबूवत त कोन थियो आ, पर मके जे सभिनी माण्हुनि जे अगर दिल जो मरकज़ बनियो आ त अम्मा आमिना जो ला करे बणियो ऐं बणजण जो को दलील ॿुधायो। इहे टई ॻाल्हियूं पुछ त मां तोखे ॿुधायां। आला अखलाक सां गौर कर। ऐलाने नबूवत 40 साल खां बाद में, लेकिन 40 साल मुंहिंजे हबीब जेके मके में गुज़ारिया, उहे 40 साल जो मके जा वॾा वॾा मुअज़्ज़िज़ीन, कबीलनि जा सरदार, अकुल वारा, इल्म वारा, दौलत वारा, सभई सभु कुझु छॾे मुंहिंजे महबूब जे जो पोयां लॻा। कीअं लॻा, छाजे करे लॻा? चो मुंहिंजे बेनियाज़ रब, मुंहिंजे बेनियाज़ रब पंहिंजे महबूब जे किरदार खे, रफ़्तार खे, गुफ़्तार खे अहिड़ो त बनायो हुयो जो कदम मुंहिंजे मुस्तफ़ा जो हुयो, कुर्ब मुंहिंजे करीम रब जो मौजूद हुयो। सुभान अल्लाह। चो त ऐलाने नबूवत ते बाद में थो अचां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ करीम मुस्तफ़ा जे आला अखलाक, मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दयानतदारी, मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदाकत ऐं सच्चाई मके जे माण्हुनि खे एतिरो त मजबूर कयो, एतिरो त मजबूर कयो जो उहे मके जा माण्हू, हालांकि ज़ाहिरी तौर ते मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा दुनिया जी तारीख़ ॿुधाए रही आहे, दुनिया जी तारीख़ ॿुधाए रही आहे त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा एतिरो त ग़रीबी ख़ानदान में हबीब ज़ाहिरी तौर ते आया जो जॾहिं मके अमीर जे घर में वई, मुंहिंजे महबूब जे घर खे ग़रीबाणो घर छॾे, ग़रीबाणो घर समझी छॾी थी वई। दुनिया वारनि दुनिया खे ॾिठो, पर बेनियाज़ रब जे ज़ात पंहिंजे कुदरत में जिन खे अमीरनि जो सरदार ॾियणो हो, उन हलीमा खे उते पहुचायो। सुभान अल्लाह। उन्ही टाइम ते रब पंहिंजे महबूब जे शान खे उतमो आला कंदे दुनिया खे ॾेखारियो। हलीमा खे केरु पुछे हा, केरु सुञाणे हा? दायूं तबियूं बि हुयूं, मगर कंहिंजे नाले जी कंहिंखे ख़बर नाहे सवाइ कंहिं इल्म वारे जे। मगर अम्मा हलीमा, हलीमा छाजे करे? जो मुंहिंजे मुस्तफ़ा जे करे आई हुई त हुन जी सवारी हलण जे लाइक़ न हुई। जॾहिं मोटी रही आ, मुंहिंजे मुस्तफ़ा जा कदम लॻा, दुनिया हैरान थी पुछण लॻी आ, ओ हलीमा, ओ हलीमा किथों सवारी आंदी थई? चवे थी सवारी न पुछो त किथों आंदी थमे, पुछो त ही दिल पर स्वार किथों रब मूंखे अता फरमायो।
सुभान अल्लाह छो त सवारीअ जो कमाल न हुयो, कमाल आहे त हिन सुवार जो आहे। एतिरे हद ताईं जो जंहिं ॾींहं खां मुंहिंजा करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अम्मा हलीमा सुहिणी जे घर में आया। दुनिया जी तारीख़ कॾहिं खोले पढ़ी ॾिस, मज़हबी अक़ीदत कऊं हटी करे भी पढ़ी ॾिस। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती, कभी कागज के फूलों से। दुनिया जी तारीख़ तोखे ॿुधाईंदी त उन साद कबीले जा माण्हू रात जो ॾिसंदा हुया, सॼे कबीले जे घरनि में ऊंदहि हूंदी हुई। जीअं हिते बल्ब थो ॾिसी, दाई हलीमा जे घर में रब ईअं रोशनी करे छॾी हुई। सरकार जी आमद, आका जी विलादत, मरहबा। अम्मा हलीमा जे घर में अल्लाह जे ज़ात रोशनी करे छॾी हुई। जॾहिं पाड़े जूं हिक जहिड़ियूं पाड़े जूं अज़ीज़ाणियूं पुछण लॻियूं, ओ दाई हलीमा ॾे ख़बर एतिरो पैसो किथां आंदा? 1400 साल गुज़री विया, अॼु बि ॾिस त दुनिया निहार न। अज़ीज़ा ने मन मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात जिते ईंदी वई, रंग लाईंदी वई। सुहिणी हलीमा खां शुरू थियो हा, इते ई शुरू करे थोरो अॻिते हलां। हिकिड़े ॾिहाड़े दाई हलीमा सुहिणी अम्मा हलीमा अम्मा चवां, छो त मुंहिंजे करीम मुस्तफ़ा उनखे जो अम्मा चयो, असां बि अम्मा चवंदा। सुभान अल्लाह। अज़ीज़ा बहाना पे थी करे ॿियो दफ़ो टियों दफ़ो ॻाल्हि खुटायां, मंज़िल मुंहिंजी अॻिते वॾी आहे। पुछे थी सुहिणी अम्मा हलीमा, ओ शीमा, ज़रूर तुंहिंजे दिलि में को ख़्याल हली रहियो आहे। चवे थी अम्मा नाराज़ न थी त अर्ज़ु कयां, बचड़ी चओ अम्मा इजाज़त ॾे त मुंहिंजे महबूब खे हथनि में खणी चवे थी अम्मा इजाज़त ॾे त हिन चोॾीअ जे चंड खे मां अॼु ॿकिरनि सां गॾु खणी वञा। कंहिंखे खणी वञा, चोॾीअ जो चंड ॾुखियो थो लॻे छा? अॼु अञा 8 9 जो चंड आहे। लतीफ़ सरकार खां पुछो, चंड तुंहिंजी ज़ात सुभान अल्लाह। अल्लाह आओ परियां तूं सुभान अल्लाह। मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना, मुझे महबूब जी रज़ाई भेण हथन में खणी थी चवे, ओ मुझी जी जल अम्मा, अज दिल थी चवे इजाज़त दे त मां हिन महबूब सुहिणे खे ॿकिरनि सां खणी वञा। अम्मा हलीमा तकड़ो अचे, झट में मुझे महबूब खे पंहिंजे बचड़ीअ जे हथन मां खणी सीने सां लाए चवंदी आ, ओ चरी शीमा ईअं कीअं थी करी, ॿाहिर हेॾी गर्मी आ, महबूब जी घुरा कल्ह तूं कान हुई, मां हिन दिलबर खे हंज में खणी करे जीअं जो दरखऊं मां ॿाहिर निकतसि, जीअं जो खणी दरखऊं ॿाहिर निकतसि। सिज त बीठो हो पर उन जे आॾो ककर अची वियो, जाॾे मां वञा पई त ककर मुंहिंजे मथां छांव कंदो हलंदो पियो हले। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजी अम्मा बजो आ, महबूब खे मां लोरियूं ॾींदी रहियसि, ॿकिरनि खाइण छॾे ॾिनो, मुंहिंजे चइनी तरफ़नि खां वेही रहियूं, अर्श ते ककर छांव करे बीठो, जीअं जो घरड़े ॾे आयसि त ॿकिरनि जो पेट बि भरियल हो, उन्हनि जो जर बि रब करीम वधाए छॾियो। सुभान अल्लाह। मुझो करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिते जिते कदम मुझे महबूब रखिया, रंग लाईंदो वियो, फौरन मोटी अचा मके जे सरज़मीन ते। जितां मूं ॻाल्हि खे खयो त मुंहिंजा दोस्त उन मके जे शहर जा माण्हू हबीब खे ग़रीब भी समझंदा हुया, लेकिन अगर सोन जहिड़ी शइ, हीरन जहिड़ी शइ, चांदीअ जहिड़ी शइ, दौलत जहिड़ी शइ अगर संभाले रखण जे लाइ
हुनन खे का शइ नज़र में ईंदी हुई त पंहिंजो घर भी महफूज़ कोन समझंदा हुया, घर वारनि वटि भी पंहिंजी दौलत महफूज़ कोन समझंदा हुया, बैंक जो निज़ाम मौजूद कोन हुयो। पंहिंजूं अमानतूं खणी मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे अंगण ते छॾे वेंदा हुया। अकुली तौर ते हिकिड़े मिंट लाइ सोचे जवाब ॾे, ग़रीब खे केरु सोन रखण लाइ ॾींदो? मिसकीन खे चांदी रखण लाइ केरु ॾींदो? जवाब ॾे त ज़ाहिरी तौर ते त मुंहिंजे महबूब जी दुआ अल्लाह क़बूल कई आहे, पर दुनिया जे दिलनि में मुंहिंजे अल्लाह इहा ॻाल्हि समाए छॾी आहे त ही मुंहिंजो महबूब उहो आहे जंहिं जहिड़ो बादशाह दुनिया ते ॿियो न की आयो न की ईंदो। जिंदाबाद जिंदाबाद, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, लब्बैक या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। थोड़ो मूंखे हलण ॾियो। सुभान हिकिड़ो दफ़ो जेतिरा नारा हणा अथव हणी वठो मुंहिंजे महबूब जो, छो त ख़ुशी आहे न, कंहिं आशिक खे रोके नथो सघिजे, पर दिलि चवे थी त हेॾी जमायत जो म्या मोहतरम शाह नवाज़ साहब गॾु कई आहे, दिलि चवे थी त उते मुंहिंजे मुस्तफ़ा जो प्यार जो पैगाम त पहुचायां। यादि रखी छॾ, हिते न ॿुधंदे ॿियूं के ॿोलियूं, रुकी ॿुधंदे प्यार जूं ॿोलियूं इंशा अल्लाह ताला। अज़ीज़ाने मन मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के दुनिया जे तौर ते सादिक भी समझंदा हुया, अमीन भी समझंदा हुया, पंहिंजे भाइरनि खे न, पंहिंजे मिटनि खे न, अगर समझंदा हुया अम्मा आमिना जे लाल खे समझंदा हुया। जुमलो दोहराया, अञा ऐलाने नबूवत को न थियो आहे, अॻिते वधी अचां, दिलनि में मोहब्बतूं कंहिं पैदा कयूं जो जंहिं पाण कायनात खे पैदा कयो। हे दिलनि में प्यार, हे दिलनि में मोहब्बतूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पाण ई पैदा कोन थींदियूं आहिनि। हा मञा थो हिन दुनिया जे अंदरि तुंहिंजे अंदर में प्यार पैदा थींदो कंहिंजे लाइ जंहिंखे तूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसी, जंहिंजे किरदार खे ॾिसी, जंहिंजे रफ़्तार खे ॾिसी कंहिंजो आवाज़ वणी वियो प्यार थी वियो, कंहिंजी अखि वणी वई प्यार थी वियो, कंहिंजी अदा वणी वई प्यार थी वियो, कंहिंजी दौलत वणी वई प्यार थी वियो। सोची जवाब ॾे, 1400 साल अॻु मुंहिंजो महबूब दुनिया ते आयो, अॼु भी दुनिया खे दीवानो कयो। सुभान अल्लाह। चवण दे, तू शाहे खूबा, सुभान अल्लाह, तू शाहे खूबा, तू जाने जाना, तू शाहे खूबा, तू जाने जाना, बन सका है न बन सका है न बन सकेगा, मिसाल तेरी जान दे फकीर खे बेमिसल रब ने, सुभान अल्लाह, बेमिसल रब ने बेमिसल महबूब बना दिया। बेमिसल रब ने बेमिसल महबूब बना दिया। अरे वहाँ जिस्म नहीं है तो यहाँ साया भी नहीं है। बेहद ने बेहद ने बेहद ने गौर कर, बेहद ने क्या अजब हद कर दी, बेहद ने क्या अजब हद कर दी, खुद तो रहा पर्दे में सामने तस्वीरे मोहम्मद कर दी। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह
मुझे महबूब अञा ऐलान नबूवत कौन फरमायो आ रब अगे ई दुनिया के दीवानो बनायो वधंदो हल या त नढड़ी अमानतुन जी गाल कयम पर जॾहिं काबतुल्लाह के तमीर करण जो मौक़ो सलाम जी ज़ात बाबरकात जा दीवाना मक्के जे माण्हुनि मशवरो कयो त काबतुल्लाह शरीफ के वरी तमीर कयो घणो टाइम थी वियो आहे काबतुल्लाह शरीफ ज़बून थी वियो आहे हाणे तमीर त कयो पर अॻुवाण कंहिं बनाइणो आहे सुभान अल्लाह। जरा तारीख़ ते नज़र कर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॿुधाइण जो मक़सद इहो आहे त जेकॾहिं मुस्लमान तूं असां पंहिंजे किरदार खे तूं असां हीअ दुनिया त चई त ॿुधाई त उन महिल बि मुस्तफ़ा ग़ुलामन ग़रीबन खे यादि कीअं कयो थोरा कहिड़ा कहिड़ा गुण ॻाया सुभान अल्लाह आए शेर न चवां थोरो अॻिते वधां टाइम थोरो आहे तव्हांखे बि घणो टाइम थी वियो वेहंदे अज़ीज़ाने मन सभिनी मुत्तफ़िक़ुन अलैहि फ़ैसिलो कयो मुंहिंजे महबूब अॻुवाण थियो मुंहिंजे मुस्तफ़ा ऐलान फरमायो काबो बनाईंदासीं पर सभु को पंहिंजे हलाल जे पोरे वारी कमाई खणी अचे बनाईंदो आहे उहो आलमे अरवाह में बि नबी हूंदो आहे अम्मा जे पेट में बि नबी हूंदो आहे ज़मीन ते कदम रखंदो आहे तॾहिं बि नबी हूंदो आहे सुभान अल्लाह। मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो हुजूर फरमायो गॾु कयो जॾहिं जेको कुझु गॾु थियो हाणे तवजह कर हिते केतिरा आहिनि जेके उम्रो या हज करे आया आहिनि त मां उन्हनि जी गवाहीअ सां ॻाल्हि कयां थोरो चीच मथे खणो सुभान अल्लाह माशाअल्लाह ख़ुदा सभिनी खे मदीने जो दीदार नसीब कंदो वरी बस इहो शेर वरी पी छॾियो त मूंखे ॻाल्हि रहिजी वेंदी शेर पढ़ंदुसि त ॻाल्हि रहिजी वेंदी मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो काबतुल्लाह जे जॾहिं तामीर लाइ पैसा गॾु थिया मुंहिंजे करीम मुस्तफ़ा ऐलान कयो काबे जी जगह घणी आहे पैसा तवजह पैसा थोरड़ा आहिनि इन करे छा करणु घुर्जे सभिनी चयो दिल पर अॻुवाण तोखे कयो अथऊं जीअं तुंहिंजी दिलि चवे तीअं कर उन्हनि जे ज़ुबान मां केरु पियो जुमला चवराए जो जेको चवराइण ते कुदरत रखण वारो आहे सुभान अल्लाह केरु पियो चवराए तयार था कयूं सुभान अल्लाह काबो तयारीअ में हलियो इहा